हिकिड़ी कथा तां कई बार ॿुधी हूंदी, अढाईया भगत जी। कथा त न ॿुधाईंदुमि मां तव्हांखे, अधु कलाक जी कथा आहे, लेकिन उन कथा जो जेको विश्राम आहे ॾाढो सुंदर आहे। कथा जो विश्राम जेॾी महिल अचे थो त गुरु जी ॻोल्हींदा था पहुचनि अढाईया भगत खे, ऐं ॾिसनि था त भगवान नज़र नथा अचनि, दिव्य प्रकाश नज़र थो अचे, ऐं अढाईया भगवान सां ॻाल्हाए थो वेठो। उते कमाल आहे, हनुमान महाराज ने, सीता माता है, लक्ष्मण जी, भरत जी, शत्रुघ्न जी, दिव्य संत महात्मा आहिनि। गुरु जी चवनि था ढाईया मूंखे त कुझु नज़र नथो अचे। ढाईया चवण लॻा प्रभु तव्हां कमाल था कयो, गुरु जी खे नथा नज़र अचो, भोलो भालो सीधो साधो। राम जी चवनि था न ढाईया तुंहिंजे गुरु जी खे मां दर्शन नथो ॾियां। वो तो गुरु जी न असांजा, हा गुरु जी ज्ञानी भक्त आहिनि, ॾाढा विद्वान आहिनि, पंडित आहिनि, पोइ बि न। छो? छो जो तो वांगुरु सरल कोन, तो वांगुरु सीधा साधा कोन, भोला भाला कोन, निष्कपट कोन, बिल्कुलु थोड़ी सी भी जंहिंमें कारे न हुजे, कपट जी, चतुराईअ जी, अशरदा जी, उहो हृदय उन्हनि वटि कोन्हे। गुरु जी बि ॾाढा भक्त हुया, ॾिसनि था पिया त दिव्य प्रकाश सां हिकु निरंतर ॻाल्हाईंदो थो वञे, भगवान जी आवाज़ नथी अचे, ढाईया जी अचे थी। ढाईया खां पुछियो ढाईया छा था चवनि श्री भगवान? ढाईया हथ जोड़े चवण लॻा गुरु जी क्षमा कजो, भगवान चवनि था कि तव्हां सरल न आहियो, तव्हां भोला भाला न आहियो। त गुरु जी रोई पिया, गुरु जी ॾाढो रोई पिया, रोई रोई करे अखियुनि मां ईअं झरना वहण लॻा। एॾी आत्म गिलानी आई, एॾो पश्चाताप आयो कि भगवान सही न सघिया, ऐं भगवान तुरंत उनजे गुरु जी खे बि दर्शन ॾेई छॾियो। चओ हरे राम। इन कथा सां इहो ज्ञान थो मिले कि कमाल आहे कि न गुरु जी कोई साल भर अलॻि भजन कयो, या कोई बुरायूं छॾियूं हुजनि, या नओं कर्म कयो हुजे, कोई हवन कयो हुजे, या कोई पाठ पढ़िया हुजनि, माला फेरी हुजे, कुझु बि त न कयो, केवल 5 मिंट उन्हनि खे पश्चाताप थियो ऐं भगवान मिली विया। कमाल आहे। जेके भगवान आवाज़ बि न पई ॿुधण अचे, यानी अगर सच में हृदय सां असां आत्मग्लानी रखूं, पश्चाताप कयूं न, त उहो तुरंत प्रायश्चित थो थी वञे, भगवान स्वीकार था करे वठनि। या भी हिकिड़ी नई ॻाल्हि पतो पई, एतिरे सां एतिरे ते बि भगवान राजी थी वेंदा आहिनि। तॾहिं त चवनि था भागवत में संसार जा दुख बि अगर कोई भगवान जे तरफ़ डाइवर्ट करे छॾे, मोड़े छॾे, जेके नदीअ जो किनारो मोड़े छॾिबो आहे त शहर बदिलजी वेंदो आहे, त अहिड़ी तरह सां संसार जा दुख पीड़ाऊं बि अगर भगवान जी तरफ़ थोरो उन जो रस्तो बदिले छॾे, भगवान चवनि था हे उद्धव मां उनखे बि पंहिंजी भक्ति स्वीकार कंदो आहियां। चओ हरे राम। ये संसार जा दुख आहिनि, उहो न मञी करे भगवान जे तरफ़ ई मञे, प्रभु तुंहिंजे करे ई त आहे, तूं न दर्शन थो ॾे, न प्रेम थो ॾे, त दुख असर था कनि, न त इहे दुख असांखे छा असर कनि, इहे इच्छाऊं छो पैदा थियनि, तुंहिंजे करे त आहे, तूं नथो ॿुधे, तूं दया कर, तूं प्रेम ॾे, मां तुंहिंजे शरण आहियां। इहा बि भक्ति बणिजी वई। कंडा लॻल आहिनि संसार जा, दवा लॻंदी भगवान जी। चओ हरि राम।